आर्मी चीफ जनरल आसिमुनी जो चवणु आहे त बदकिस्मतीअ सां मुल्क जे सियासी पार्टियुनि इदारनि में मौजूद सभु माण्हू सुठा नथा थी सघनि। पाकिस्तानी सियासत जो अलमियो आहे त सियासत जो महवर ताक़त आहे। जेकी हुकूमत में अचनि था उहे हुकूमत छॾणु नथा चाहिनि ऐं हुकूमत खां ॿाहिरि वेठल सियासी अंसर जल्द खां जल्द इक़्तिदार हासिल करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। अवाम 5 सालनि खां पार्लियामेंट खे चूंडे थो, उन दौरान जमहूरी तरीक़े सां हुकूमत या उन जो सरबराह तब्दील कयो वञे थो त उनखे सियासी अदम इस्तेहकाम करार ॾियणु नाकारी प्रोपेगंडा जो हिसो आहे। सोशल मीडिया ते प्रोपेगंडा जो मक़सद गैर यकीनी अफरा तफरी मायूसी पकड़णु आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुद मुख्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे साज़िश ख़िलाफ़ हर वक़्तु तयारु आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त इलेक्शन में पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो ज़ियाउल हक़ जी मुस्लिम लीग सां आहे। चूंडुनि में कामयाब थी हू आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदा। पुराणा सियासतदान नफ़रत विरहाइण वारी सियासत करे रहिया आहिनि। भाउ खे भाउ सां विढ़ाए पियो वञे। अवाम हिक शख़्स खे 3 भेरा भोॻियो आहे। जेको चौथों भेरो वज़ीर आज़म बणिजी चाहे थो उन पंहिंजो मंशूर बि ॾाहे ॾिनो। शींहं जी हुकूमत ठहंदे अवाम जो रतु चूसींदो। हू इलेक्शन गार गंद न पर पंहिंजे मंशूर ते विड़ी रहिया आहिनि। पीपीए जो 10 नुकाती मंशूर अवाम जी भलाई लाइ आहे। गुरबत, बेरोज़गारी, मुआशी बहरान खे मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। जेल में कैद करे तरक़ी जो फीतो जाम कयो वियो। मुल्क जो अवाम तकलीफ़ में आहे। पुट खां पघार न वठण ते नाहिल कयो वियो। अॼु अवाम बिजली जे बिलनि खां तंग आहे। मुल्क में तरक़ी जो सफ़र ॿीहर शुरू कंदासीं। नवाज़ शरीफ़ असां 9 मई वारा न पर 28 मई वारा आहियूं। नूंडी जो मुक़ाबिलो कंहिं शख़्स न पर बिजली जे महांगनि बिलनि ऐं महांगाई सां आहे जंहिं अवाम खे जेल जी चिवी करे छॾी आहे। नवाज़ शरीफ़ अवाम जो ॾाढलो आहे। मरियम नवाज़ इलेक्शन कमीशन मकानी नुमाइंदनि जी चूंड मुहिम में हिसो वठण वारनि ख़बरुनि जो नोटिस वरितो। चीफ सेक्रेटरीज़ ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर खे ख़त में चयो वियो आहे त मकानी नुमाइंदनि खे हिदायत कई वञे त चूंड मुहिम में हिसो न वठनि। चंबड़ जे सूबाई तक PS 59 ते PP उम्मीदवार इमदाद पिताफी खां ॻोठाणनि तरफ़ां सख़्तु पुछाणो। वीडियो वायरल। असांजे इलाइक़े में रोड रस्ता ठहियल न आहिनि। बिल अदा करण बावजूद इलाइक़े में बिजली बि नाहे। फोन बि अटेंड नथा कयो। इज़त ऐं कमु कंदो त असां बि अवां जी इज़त कंदासीं। ॻोठाणा। कारूजर जबर जी लीज़ ऐं अलाटमेंट वारे मामले ते निगरान हुकूमत ऐं कामोरनि में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया। DG मादनियात ख़ादिम हुसैन जना बदली। सेक्रेटरी ताहिर हुसैन सांगी खे DG मादनियात जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। लखी वेझो अगवा थियल सेठा जा वासी जेयुआ अगवान मौलाना अब्दुल हमीद लुंड खानपुर जे कचे मां बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त मौलाना खे ड्राइवर समेत कचे मां बाज़ियाब करायो वियो आहे। जेयुआ अब्दुल हमीद लुंड जी बाज़ियाबी बाद एहतजाज जी कैंप ख़त्म करे छॾी। रोनती जे कचे वारे इलाइक़े मां 3 पुलिस एहलकार घायलनि हथां अगवा थी विया। अगवा थियलनि में ज़ुल्फ़कार नाइच ऐं बाकिर लोहार शामिल। एहलकार कचे मां वापसि अची रहिया हुया त खेनि अगवा कयो वियो। पटीदन में पेसंडी लेती लेतियता संघाणी बिरादरीअ जी 2 धुरियुनि में झेड़ो। नौजवान क़तल संदसि भेण ज़ख़्मी। वाक़े बाद धुरियुनि में छिगदा। इसराइली फौज खान यूनिस में हमला तेज करे छॾिया। अल नसर अस्पताल ते बमबारी में 40 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फौज अस्पताल ख़ाली करण जो भी हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हमलनि में वधीक 200 फ़लस्तीनी शहीद। 340 ज़ख़्मी। शहीदनि जो अंग 25,490 ताईं पहुची वियो। 63,000 खां माण्हू मथे ज़ख़्मी। डॉक्टर्स विदआउट बॉर्डर्स जो चवणु आहे त इसराइली फौज हेल्थ वर्कर्स खे निशानो बणाए रही आहे जंहिंजे करे अस्पतालुनि में मरीज़नि जी सार संभाल करणु इम्तिहान बणिजी वियो आहे।
ऐं सिंध प्रीमियर लीग जे पहिरें एडिशन जी शुरूआति सुभाणे खां थींदी। तयारियूं मुकमल। पहिरीं मैच कराची गाज़ियन हैदराबाद बादस विच में खेॾी वेंदी। मेगा इवेंट जो फाइनल 5 फरवरी ते खेॾियो वेंदो।